अस्सलाम वालेकुम किस्सागो में अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अनी दुआ सां जिते बि ख़ुशी जो शाद या आबाद जो करीम रब अवां खे दामे दर में कर में सुख में सिर्फ़ पंहिंजो मोहताज रखे आमीन सुम्मा आमीन। ऐं जेकॾहिं इन करे चयमि जो ॻाल्हि इंटरलिंक थिए थी पुराणियुनि ॻाल्हियुनि सां ई ॻाल्हि सिर्फ़ु हिकु ॿी आहे ऐं ॻाल्हि आहे पाणी। पाणीअ जो ज़िक्र हिकिड़े घणो आहे जो जेका ॿोॾ आहे उनजो ज़िक्र अञा ताईं हले पियो थो, अञा ताईं बि किथे न किथे का न का शइ थिए पई थी, अञा ताईं बि इनफ्लो आहे उन्हनि सभिनी जो जेके ॿोझ सतायल आहिनि शहरनि ताईं पहुचनि पिया था, अञा ताईं बि केतिरनि ई इलाइक़नि जे भरपासनि में उहे सभु काफ़िला पहुचनि पिया, उहे सभु गाॾियूं पहुचनि पियूं जंहिंमें जेको कुझु हुनखे हथ अची सघियो आहे उहो खणी असां ताईं उहे पहुचनि पिया था। हाणे हिकिड़े वॾे रेस्क्यू ऑपरेशन जी ज़रूरत आहे, माना ज़रूरत ईअं त हुकूमत पंहिंजे पारां कमु करे पई थी, पर हर कंहिंखे जीअं मूं पंहिंजे पुराणी कचहरीअ में गुज़िरियल हफ़्ते जी कचहरी में मूंखे अर्ज़ु कयो त हर माण्हू खे पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करिणो आहे, मुनज़म तरीक़े सां कमु करिणो आहे, वॉलंटियर्स खे सम्झाइणो आहे ऐं उन वॉलंटियर्स खे सम्झाए करे असांखे हिकिड़े प्रॉपर वे में एंट्री करणी आहे ऐं सप्लाई करणी आहे। ख़ुदि साथ गुफ़्तगू कुझु अजीब हुजे थी, पर हाणे छा कजे, तकलीफ़ आहे त उहो बयानु करणु पंहिंजी जाइ ते बिना ज़रूरी आहे। त अल्लाह पाक हैसियत ॾिए थो, करम करे थो, इनायत करे थो, त लाज़मन कोशिशि बि करणी आहे, ऐं रुॻो पंहिंजे घर न आहे विहणो, ॿाहिरि निकिरणो, फील्ड में कमु करिणो आहे। पर फील्ड में जॾहिं माण्हू कमु करे थो त केतिरा ई ॾुख आहिनि जेके पले पवनि था। हिकिड़ो ॾुख त उहो आहे जेको पाणी करे वियो आहे, मतिलबु दरबदरी जो शाख़्सानो जेको थियो आहे, पंहिंजा घर छॾणा पिया आहिनि ऐं घर छॾे ॿाहिरि निकिरणो पियो आहे ऐं रोडनि जे किनारनि ते माण्हू आहिनि, खुलियल आसमान जे हेठां माण्हू आहिनि, हेठां पथराणी बि कान्हे, पथराणी मतिलबु का रली बि कान्हे, का चादर बि कान्हे, का मथां ढकण लाइ कुझु कोन्हे, ऐं राशन जंहिं महिल मिले थो त मिले थो जेसिताईं पहुचे या जेसिताईं बस वारा पहुचनि। त हाणे हिन सॼी कैफ़ियत में जिते एॾी तकलीफ़ पंहिंजी जाइ ते हिकिड़ी तकलीफ़ वरी ॿी साम्हूं आई आहे ऐं ॾाढी हैरत अंगेज़ आहे, जेका दिलि चयो त तव्हां सां बयानु ज़रूरु करणु खपे। हिकिड़ी ॻाल्हि त इहा त जॾहिं सप्लाई पुॼायूं था किथे बि न त पाण में ॿ भाउरनि कोन था ॻाल्हाइनि, माना गॾु आहे न बाबा, ही थोरो गॾिजी खाओ, मतिलबु जेको बि हिकिड़ो राशन जो कटो आहे जेको असां तयारु कराईंदा आहियूं, हुन में का न का शइ हूंदी आहे, त हुन में अटो प्रॉपर हूंदो आहे, हिकिड़ो बैग अटे जो हूंदो आहे, खंडु हूंदी आहे, पती हूंदी आहे, चांहि हूंदी आहे, मतिलबु उन सां गॾु दाल हूंदी आहे, बेसण हूंदो आहे, मसाला हूंदा आहिनि, हिकिड़ो गुज़र सफ़र हूंदो आहे 10 माण्हुनि जो या 12 माण्हुनि जो हफ़्ते जो, त जीअं जेसिताईं ॿी का रसद मिले त माण्हू उहा हुनखे पुॼाए छॾे। त हाणे उहो हिकिड़ो बैग आहे न जेको 10 माण्हुनि जो आहे, उहो 10 माण्हुनि वरितो न त हिकिड़ो माण्हू अलॻि बीह रहे थो त मूंखे लॻियो छाकाणि त असां पाण में कोन ॻाल्हाईंदा आहियूं, बाबा ही तव्हांजो छा थिए, ख़बर पई भाउ आहे ऐं तव्हांजा ॿार आहिनि नंढड़ा ॿ, माना जेकॾहिं ॿ ॿार नंढड़ा आहिनि त हुन में हिकिड़ो जेकॾहिं वॾो शामिल थी वियो त उहो जेको बैग आहे उहो सभिनी खे बराबरि अची वेंदो, पर हू चवनि था न असां कोन कंदासीं। यानी बिलीव यू मी त माना 8-8 10 फुटनि ते परियां वेठा आहिनि, हिक ॿिए सां ॻाल्हाइनि कोन था। तकलीफ़ जी घड़ी आहे, तकलीफ़ जो अंदाज़ो कोन्हे, माना तकलीफ़ जी शिदत आहे। माना हाणे मतिलबु माण्हू रोड ते वेठो आहे न, पेरनि में चपल बि कोन्हे, खाधे जी शइ बि कान्हे, पाणी बि कोन्हे, प्रॉपर का बि शइ नथी मिले, पोइ मिले थी त इहा हालत आहे, त हुन में हिकिड़ो त इहो ज़िक्र थिए थो त असां पाण में ठहियल कोन आहियूं, असां पाण में कोन ॻाल्हाईंदा आहियूं। सप्लाई केसी पे राति जो टाइम हुयो, कुझु कुराड़ियूं अलॻि वेठियूं हुयूं त ख़बर पई न सघे को मर्द कोन्हे को, त पुछा कयोसीं अम्मा थोरो ॿुधाइजो, त ख़बर पई जेके परियां जेके मतिलबु 20-25 फुट परियां जेके वेठा हुया, सॼी फैमिली हुई हुननि जी पंहिंजी, हू नाराज़ हुई ख़वातीन हुन खां, हुननि चयो त असांखे क़बूल ई कोन्हे को, असां अलॻि खाईंदासीं। हाणे मसइलो इहो थो थिए त 4 माण्हुनि खे 12 माण्हुनि लाइ राशन ॾिजे थो त इहा हिकिड़ी ॿी इशू थिए थो, या त माण्हू 4 वारो तयारु करे, पर इहे असांजा प्रॉब्लम्स आहिनि, इहे सां हू मतिलबु सहमत कोन था थियनि, हुननि जा प्रॉब्लम्स असांजे साम्हूं अचनि पिया था त हैरत अंगेज़ आहिनि। ऐं ॿी जेका ॻाल्हि आहे माना अजीब आहे त इहा शिकायत आहे, हुनखे दिलि में न कजो, पर सचाई तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो। मिसाल तौरु सप्लाई थी वञे न, असांजो जेको सिस्टमेटिक वे आहे सप्लाई करण जो, तरीक़े सां ख़बर आहे त आई डी कार्ड जा नंबर्स लिखियल आहिनि, वॉलंटियर्स कमु कनि था, रजिस्ट्रेशन थिए थी, उते पहुचूं था, जेको कुझु करे सघूं था। त हाणे मिसाल तौरु लंच ॾिनोसीं न त अधु कलाक खां पोइ ईंदा त केरु ॿियो को ईंदो न, पुछंदो चवंदो असांखे कुझु कोन थो मिले, असांखे कुझु कोन मिलियो आहे। सभई कहिड़ा कोन्हनि के, मां एवरेज जी ॻाल्हि थो कयां, छाकाणि मां फील्ड में आहियां न, मां फील्ड में ठीकु ठाक कमु कयां थो, अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी महिरबानी सां निकिरां थो ॿाहिरि। मां घर वेठे ॻाल्हि न पियो कयां त मूंखे केरु ॿुधाए त पोइ मां तव्हां सां ॻाल्हि कयां, मां तव्हां सिधी सी ॻाल्हि कयां पियो, त मां वञण जे ऑफिस खां पोइ वरी फील्ड में हूंदो आहियां, पंहिंजे आउटफील्ड में हूंदो आहियां, मां कैंप्स ते हूंदो आहियां, कमु कंदो आहियां, जेको बि अलाह साईं मूंखे तौफ़ीक़ ॾींदी, अलाह साईं मूंखे सुठी तौफ़ीक़ ॾिनी आहे, इहो जेको बि जो लफ़्ज़ मां ॾाढो ग़लति थो ॻाल्हायां, अलाह साईं मूं ते महिरबानी कई आहे। त हाणे इहो सम्झ में नथो अचे त जेकॾहिं हू थी थो वञे त न। अच्छा, हाणे वरी अॼु हिकिड़ो ॾुख थियो ॾाढो, टेंट पुॼायासीं किथे, हुननि वेठे रखी छॾिया, ॾिठण उस में वेठल आहिनि, तकलीफ़ थिए थी यार ॾाढी, मिनतूं कयोसीं साईं लॻाए छॾियो, असांजा वॉलंटियर्स लॻाए छॾीनि था, उहो रखी छॾियूं, अलाए छो रखियूं, या शायदि किथां को वरी ॿियो को टेंट ईंदो।
तकलीफ़ जॾहिं ख़ातिम सां त असांखे सम्झाइण जी ज़रूरत पए, असांखे काउंसिल करण जी ज़रूरत पए। जॾहिं मूं इहा ॻाल्हि सोची पई, मूं फातिमा सां जो ज़िक्र कयो पियो त हुन चयो त मूं तव्हां ग़लति सोचियो था, छाकाणि त उहे स्ट्रेस में आहिनि, दॿाउ में आहिनि, शायदि लाइट हली वई, एनीवे दॿाउ में आहिनि, ऐं उन दॿाउ जे करे जेको आहे सो हुननि जो एटीट्यूड इहो आहे। बिल्कुलु ठीकु आहे, मां मञा थो, मां सॉरी कयां थो जेकॾहिं उहे दॿाउ में आहिनि, पर हाणे त उहे दॿाउ खां हिकिड़े पासे आहिनि, हिकिड़ी जाइ ते आहिनि। हाणे त उहा शइ थी सघे थी न, एॾे दॿाउ खां निकिरण खां पोइ बि असां हिक ॿिए सां राज़ी कोन आहियूं, ठहण लाइ तयारु कयूं, इनखे छा कजे? बसि न आहे कुझु ॻाल्हाइणो वधीक, कुझु मिले कोन थो ॻाल्हाइण लाइ। सभु किसा मतिलबु ॼण त रबड़ फिरी विया, हुन ते शयूं गुम थियनि पियूं, चारी पासा पाणी आहिनि। उहे किसा वॾा आहिनि, उहे जेके दुख रंज दर्द आहिनि उहे तमामु वॾा आहिनि। जेको हिजरत आहे, अलाह अकबर, उहो हिकिड़ो वॾो दर्द आहे, हुन ते माण्हू पोइ ॻाल्हाए वठंदो। पर हिन वक़्तु हिननि सूरतुनि में निकिरूं त थोरो काउंसिल कयूं था, थोरो सम्झायूं था। जीअं मूं पंहिंजी टीम खे अर्ज़ु कयो त महिरबानी करे सम्झाए, थोरो काउंसिल कयो, अलाह करे त हिक ॿिए सां ठीकु थी हलनि, अलाह करे त कोई। ऐं ॿी ॻाल्हि त माना जेको कुझु मिले थो उन में गुज़ारो करण खां असीं शुरू कयूं। सो बसि इहो कुझु ॻाल्हि आहे, ऐं हमेशह जहाज़ कंदासीं, किथे बि आहियो मदद लाइ निकिरो। हिन महिल ॿिया मौज़ू सभु पंहिंजी जाइ ते आहिनि, पर जेको वॾे वॾो मौज़ू आहे उहो मदद आहे। बसि निकिरो, पहुचो, जेको पाणी जो गिलास पीआरे सघो था त बि ठीकु आहे, जेकॾहिं दुख जी घड़ी में गॾु बीहो था त इहा दिलदारी बि तमामु वॾी ॻाल्हि आहे। अलाह पाक अव्हांखे पंहिंजी ज़ुबान खे, करीम रब अव्हांखे दामे दर में कर में सुख ने कदम कंहिंजो मोहताज न करे, सिर्फ़ु पंहिंजे दर जो सवाल ई करे। आमीन सुम्मा आमीन। इंशा अल्लाह अज़ीम बशर्ते हयात ईंदड़ हफ़्ते वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। कोशिशि कजो जेका मदद जीअं करे सघो उन में पंहिंजो पेर पोइते न कजो। फ़ी अमान अल्लाह, अला भाई।